शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले। शहादत एक नखीले लाजवाल गैर फानी है, शहादत खुद ही तकसीर हयात जागदानी है। कि तुम मरे शहीद हो मारे अगर तो गाजी हो, ये राह वो है जिसमें हर तरह से सरफराजी हो। कि तो तुम्ही से ए मुजाहिदो दीन का सुबात क्या है, शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो, अज मां मिठड़े मोहम्मद करीम जे बचड़न जी वाखाण करण थो घुरां। ॿुधंदो छो त जलसे जो उनवान ही शान अहल बैत, असां त अहल बैतन जा दीवाना हूं। चओ न सुभान अल्लाह। असां पाक अलीअ जा नौकर मिठड़े हसन हुसैन जा नौकर हूं, जिन जो इन्हनि सां प्यार आहे, उन्हनि जो बेड़ो ई जो जन्नत लाइ तैयार आहे। पोइ मां छो न चवां अफजल है कुल जहां से। सुभान अल्लाह जो आवाज ॿुधण थो घुरां। भली तव्हांजो खैरपुर ताईं आवाज न पहुचे पर बबरलो शहर में अॼु गूंजे त मदीने जे मीर जे बच्चन जा हकीकी आशिक पहुता है। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का, चाहे तो सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। चाहे तो एक पलक की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की जमाना हुसैन का। बबरलो जा मुसलमानों क़यामत हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा रहंदा, यजीद मुर्दाबाद जा भी नारा लगंदा रहंदा। छो त हुसैन खटियो आ, जो यजीद न हारायो आ। मानो हुसैन जी अजमत केड़ी बयान कयां, जंहिंजो नानो मोहम्मद करीम हो। अबू अलीउल मुर्तजा शेर खुदा मां फातिमा ज़हरा जेका चकी थी हलाए त पढ़े थी यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। अटो थी गोए पढ़े थी अर्रहमानु अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। सुभान अल्लाह जो आवाज धरो आ। अटो गोहे तो कुरान पढ़े, मानी पचाए तो कुरान पढ़े, पर हुसैन से जो झूलो थी झुलाए पो भी जुबान बंद नाही। छाती पढ़े तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। मुझो मुर्शिद अली शेर खुदा कलमे वारो जने घोड़े ते चढ़ंदो हो तो शुरू तो करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन। अली से सफर कंदो तो वते, कुरान पढ़ंदो तो वते, कडी तो पढ़े सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही लैला। ताजी सुभान अल्लाह सफा ढरिया। लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सोने अली जो सफर हलंदो थो वते, कुरान की तिलावत भी जारी आ, घोड़े तो लहण की तैयारी आ। सोने अली जो सफर पूरो थो थे तो जुबान ते केड़ा जुमला जारी हन। पढ़े तो कुल आऊज़ु बि रब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। चढ़ियो तो काऊं सिपारो, अब गलायो काऊं सिपारो पहिरियों लथो तो खत्म ही पूरो। इन अलीअ जा असां कीअं न मुरीद थियूं, कीअं न जे बच्चन जा मुरीद थियूं। चो अली अली आ शेर जली जो हक जो वली, असां मुसलमानन जो अली इमाम आ। जेको अलीअ खे न मञे जो वॾो बेईमान आ। जी अलीअ जे लाइ मदीने जे मीर फरमाए अली तू अल्लाह जो शेर आ।
जेके नबी सही असदुल्लाह जो लक़ब ॾिनो थी जे अली जला मदीने जे मीर हीअं बि जो थी न मदीनतुल इल्म वाली बाबुहा पाण फरमाए त मां मोहम्मद इल्म जो शहर आहे पर दरवाज़ो न जो अली थव बरलो जा मुसलमानो जे अली असा फिटाई दो इल्म जो जरूरत नहीं दव ये अली असा प्यार होंदो तो इल्म जा खजाना होंदव ए कावड़िया असा ते वेठा हिन जे मुल्ला अली के न मनीदा हिन अचो असा जे मदरसन में खुदा जो कसम तोखे 7 सालन जा 9 सालन जा बार मा कुरान जा हाफिज कारी दिखारिया कुरान तो तोखे न थो वणे याद रखो मुसलमानो अली वारो कुरान असा वटा हसन हुसैन वारो कुरान असा वटा बजनड़ा मासूम हसन हुसैन वेठा है मंजन जो टाइम हसन फरमाए तो अदा निंड भी से जला जरूरिया अदा हसन तू सुमत माडे मुंह करे सुमा सुमा तो तोडे मुंह करे समा अदा हसन तू कुरान पढ़ त मां बुधा मां पढ़ा त तू बुध जी पढ़दे पढ़दे सा मिलन के निंड अची वने क़यामत में दफ्तर खोले त बी गाल न हुजे त रब जो कुरान ही कुरान हुजे पढ़ंदे 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 बिनी शहजादन के निंड अची वई हसन सही के जाग थी वई तो त हसन से वडो हो हुसैन नंढो हो पाण के पाण तो चवे हसन यार वडो भी तू आ तोखे निंड ले छो अची वई हिय जो तके तो हुसैन संजू अखियों बंद निंड में इय तो कुरान पढ़े जी हाफिज मुसल्ले ते तराविन में कुरान पढ़ंदो आ जिनके जागंदे तो कुरान सा मोहब्बत पर निंड में भी कुरान सा प्यार असा वारा छोकरा निंड में सुमंदा तो एक बे के वेठा निंड में गारियूं कंदा तो जड़ो सबक घरों में लंदो बच्चो भी ओढ़ो याद कंदो मुसलमानो शामान घराने की तारीफ बयान क्या खुदा जो कसम जन जो नानो मोहम्मद करीम मिठड़ो मोहम्मद करीम सहणन जो सरदार नबी जन के पंजे सीने ते निंड्रू कराइंदो हो साहब फरमाए त इमामुल अंबिया रईसुल अंबिया पाक मोहम्मद करीम के सा मस्जिद नबियों में डिठो से ये बांबड़ा पिया पाइन असा जो से सैयन छोटा मस्जिद नबी में बांबड़ा पाइन ये जो तक्यो तो हुसैन पाक नबी जी पुठी मुबारक ते हसन हुसैन बई सवार वेठा है हसन हुसैन बई शहजादा जिन जी सीरत सूरत पंजे नाने मोहम्मद मिसल हुई रखियो कूफिन तिन सावेरो जेके शहीदन जा सरदार थिया जिन जला फरमाए अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नत पाण फरमाए त दुनिया वारो हसन हुसैन बई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार थव दुनिया तवा के भुलाई दिया त सहाबा अहल बैत जी मोहब्बत न हुई इन जी अदावत हुई हाने फैसलो तो कजाई मोहब्बत हुई या अदावत हुयन मां वाइज करे वना पो फैसलो कजाई उन मदीने जे मीर जे बच्चन जा दीवानो पाक अली जे बच्चन सा मोहब्बत करण वारो इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया जीनतुल अंबिया 1.25 लाख नबियन के सरदार मिठे मोहम्मद ते कलमे पढ़ण वारो वाक़ो तो अजे हजरत उमर साईं जो दौरो ज़मानो आ वक्त जो बादशाह हजरत उमर साईं जे दौरे ज़माने जे अंदर कुर्बान वना उमर साईं जो पुट आयो हसन हुसैन बई रांद पिया खेलन अची मथो पोतो ची अदा मुखे भी पान सा गड रांद त खेडारियो बई शहजादा छा था चवन तू असा जे नौकर जो पुटरा तुजी उहा हैसियत ना है जो असा सा रांद खेडी हलियो वन बादशाह जे पुत्र के ता चवन अज कहीं वडेरे जे गोठ जे पुत्र के चो तो नौकर जो पुटरा त गोठ मो लड़ाई सही आहे या गलत तो गलाए चनो खरो टंबर असा तुजा नौकर हूं असा जे रहम करम ते तो तू रहला ओ मदीने वारे संग जा बच्चा हा चौन सुभान अल्लाह जो दिलेरन जा पुत्र भी दिलेर शेरन जा पुत्र भी शेर हुंदा है छोकरो रोईंदो पंजे अब्बे दे आयो चे अब्बा हसन हुसैन मुखे रांद खेडण निया ना तड़का दे भजाए छड्यो तो भजी वन तू असा जे नौकर जो पुटरा बबरलो वारा कुछ होश सा समझ तो सही पक्का हुसैनी हैदरी केर हिन सोनो उमर कावड़ियो न डाडो खुश थियो मुर्के तो चे बाबा सच तो चवे कि न गलत तो चवे चे बाबा सच्चा खिसे में पन्नो भी खई कलम भी खई काथे हन जे बाबा ओहे वणन जे हेठो रांदा खेडन अची करे उते पहुतो उनन परे खो डिठो त चाचो उमर थो अचे तो असा जा बार होजना त भजी वणन हा भई शहजादा त चवन ओ अदा गणती छथो करे चाचो उमर सा जे नाने मोहम्मद करीम जे दर्जो नौकरा सुभान अल्लाह ढरिया
बई बीठा आहिनि सोनो उमर मथो आयो ॿिन्हिनि खे भाकुर पाए सीने सां लॻाई फरमायो बचड़ो तव्हां इहे लफ़्ज़ मुंहिंजे बच्चे खे चया आहिनि या न चई चाचा उमर अॻोड़े बि चया आहिनि हाणे बि चऊं था छा मुल्क जो बादशाह रैयत जो नौकर न आहे छा हजरत उमर तो फरमाए बिल्कुल मां नौकर हां गुलाम हां पर मेहरबानी करे इहे अखर मूंखे पन्ने ते लिखी ॾियो बबर लोवारा तो असां जहिड़ो हुजे त पन्ने ते काथो लिखे लिखत माराईंदी आहे कोर्टन में माराईंदी कि लिखी ॾिनोसि पोइ बि लिखी ॾिनोसि बिल्कुलु चाचा लिखी था ॾियूं लिखण खां पोइ चवनि था कुर्बान वञा चाचा हाणे ॿुधाए कि कुर्बान वञा अञा तव्हां जूं सहियूं बि रहियल आहिनि सहियूं बि करे ॾियो सहन करण खां पोइ पुछा था फरमाइनि चाचा उमर हे चिठी काॾे कंदे चओ न सुभान अल्लाह काॾे कंदे सोणे उमर फरमायो बचड़ो जॾहिं मां मरी वेंदुमि पंहिंजे पुट खे वसियत करे वेंदुमि इहा चिठी मुझे खफन में रखी छॾी जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब मूंखां पुछा कंदो उमर कहिड़ियूं नेकियूं खणी आयो आहियां मां पंहिंजे रब खे चवंदुमि मौला ॿी त नेकी कान्हे मिठे मोहम्मद जी गुलामी बि ॾेई आयो आहियां नबी जे बचड़नि जी गुलामी बि ॾेई आयो आहियां उन्हनि जी लिखत ऐं सहियूं बि साण खणी आयो आहियां जे इहो अमल क़बूल आहे त मूंखे जन्नत ॾे ओ सादातो के गलत समझायो है न मनीदा है मां अल्लाह जो कुरान टिकड़ ते रखी तो चवा हसन हुसैन के न मनी दे ईमान न बचंदो इन्हनि को सवा साजे ईमान जो बचण मुश्किल आ असां चईनि यारनि खे बि मञीदा हूं त पंजतन खे बि मञीदा हूं तो वलियन खे बि मञीदा हूं सभिनी जा जो नौकर हूं ए वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम जो बंदी जे दुनिया कावड़ी थी वते खुदा जो कसम असां सब के मनीदा हूं सोने अली जा त नौकर अली जे और नौकरन जा भी नौकर हूं छो न साइन सा प्यार क्यों हिकड़े भेरे मदीने जो मीर मुझो मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये मदीने जे बाजार मोचन पिया साहब फरमाए तसा डिठो सेकड़ो छोकरो जंखे मथे ते टोपी न हुई पेरन में जुती न हुई जान मिट्टी सा भरियल पई ही नबियन जे नबी इमामुल अंबिया उन छोकरे के तकड़ में खणी करे भाकुर में खयो साहब चो अल्लाह जे रसूल केरा कंजो छोकरो आ जंखे तमा मिट्टी में भरियल के खयो थव पान करीम फरमाए मां भी नथो सुञाणिया साईं पो छो खयो पर मैं हिकड़े भेरे मान छोकरे के डिठो हो मुझे नंढे हुसैन सा रांद पियो खेडे मां मोहम्मद करीम जी दिल घुरी जंजो मुझे बच्चे हुसैन सा प्यारा छुनियो बच्चो भी मां मोहम्मद जी झोली जो प्यार वठे जेके नबी जे बच्चन सा प्यार करन नबी उनन सा प्यार करे तू असा के थींदा उनन सा फिटाए पंजी आखिरत बर्बाद पाक नबी इमामुल अंबिया के एडा त प्यारा हा जिनजो रोवण भी हुजूर बर्दाश्त न कंदो हो एकड़े भेरे संजन पंजी न्याणी के दरवाजे वटो गुजरिया पे वञन संजन काडे भी सफर ते वींदा हा त सब खो आखिर में पंजी न्याणी जे घर वींदा हा उनखे ॾिसी पो अगना वींदा हा पर काडो सफर ते संजन मोटन त पहिरियों पंजी न्याणी जे घर वञी पंजन बच्चन जी ज़ियारत कंदा हा पाक नबी के हसन हुसैन ॾाढा प्यारा संजन फरमाइंदा हसन फरमाए जी नाना फरमाए तुंजा मुहांडरा मूसा मिलंदा आहिनि यार तू मुंहिंजो पुट हुसैन चवे तो नाना मां कंहिंजो आ फरमाए पुट तुंजो मुहांडरा पंहिंजे अबी अलीअ सां मिलंदा आहिनि तू अलीअ जो पुट आ साहब फरमाए त पाक नबी जे बुरके मटाइण खां पोइ असां के नबी साईं जी सिक लगंदी ही असां बिनी गुलन के ही गड कुलो कुलो ॾेई करे गड बियारींदासीं सीने मुबारक मथे हसन साईं ॾे तकियो असां के ईअं नज़र ईंदो जो नबियन जो नबी पाण बीठो आहे सीने मुबारक हेठ सोने हुसैन ॾे तकियो त कुर्बान वञा जणो मिठो मोहम्मद अरबी पाण घुमे थो हसन साईं जो ओ मथियो धड़ मुबारक नाने मोहम्मद सां मिलंदो हो हेठड़ो धड़ मुबारक सोने हसन जो अबे अली सां मिलंदो हो हुसैन संजो मथियो धड़ मुबारक पंहिंजे अबे अली सां मिलंदो हेठो धड़ मुबारक नाने सां मिलंदो हो चओ न सुभान अल्लाह मां शायन जी अज़मत बयान कया खुदा जो कसम वॾे शान वारा है पाक नबी इमामुल अंबिया जी नंढी न्याणी जा बच्चा आहिनि इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया 1.25 लाख नबियन जे ताज नबी जी महफिल ही अज ये तवा बबर लोहारन जे जलसे जी महफिल सजायला सहाबा भी मौजूद हा मदीने जो मीर भी उते मौजूद पर सोहणो हसन भी उन कचारी में बैठो हो चौन सुभान अल्लाह
असां पंहिंजनि उस्तादनि ॾे मुर्शिदनि ॾे वसादार जेको हूंदो तोहफ़ो खणी वेंदासीं। उहो सहाबी हो, किताबनि में चओ तो झंगली सहाबी हो, झंग मां हरण जो बच्चो शिकार कयईं, शिकार करे हुजूर साईं ॾे तोहफ़े में खणी आयो। नबी साईं खे चवे तो साईं मुंहिंजो तोहफ़ो क़बूल कयो। तो साईं जो तोहफ़ो क़बूल कयो तो भरसा हसन साईं वेठो। हसन फरमाए तो नाना, फरमाए जी बचड़ा, फरमाए नाना यो हरण जो बच्चो मूंखे ॾियो। साईं फरमाए छा कंदे? फरमाए मां रांदि खेॾंदुमि। हसन साईं घर हरण जो बच्चो खणी आयो। एतिरे ते हुसैन साईं आयो। हुसैन नंढो चवे तो अदा मूंखे बि ॾे, मां रांदि खेॾां। चए अदा मां न ॾींदुमि, मुंहिंजो आहे। चए झट ॾे, मोटाए थो ॾियां। चए मां न ॾींदुमि। नंढा ॿार ज़िद बि कंदा आहिनि। हुसैन साईं ज़िद फरमाई मूंखे ॾे, तो न चयो मां न ॾींदुमि। हुसैन साईं रोईंदो रोईंदो अम्मा जी जल्दी आयो। चए अम्मा अधे हसन वटि हरण जो बच्चो आहे, जल्दी कर अधे खो वठी ॾे। अम्मा साइण हली आई। फरमाए थी पुट हसन झट अधे खे ॾे, रांदि करे मोटाए ॾींदो। चए अम्मा मां न ॾींदुमि। पुट ॾे ख़बर काथो वठी आयो आहे? चई इहा ॻाल्हि कर। चे किथो आंदो थी मां हिन खे बि वठी ॾियां? चओ न सुभान अल्लाह। चे अम्मा नाने मोहम्मद करीम खो वठी आयो आहियां। अम्मा थी फरमाए बच्चा गणती न कर हुसैन, हल त नाने ॾे था हलूं। इते हुसैन फरमाए अम्मा बस तुझे हलण जी ज़रूरत न आहे, मां पाण नाने ॾे वञां थो। नाने खे मां बि प्यारो हां। पाक नबी इमामुल अंबिया सहाबा जी मजलिस में वेठा हा। हेॾो हुसैन साईं आयो। घुमंदे घुमंदे जीअं सोने नबी जी नज़र पइजी वई। पाक नबी जिथे भी वेठा हा उतो उथी करे बीह रहा। ॿई अखड़ा खोले फरमाए हुसैन जल्दी भजिया, जल्दी भजिया, पुट नाने सां भाकुर पाए। पाक नबी इमामुल अंबिया सोने हुसैन के सीने सां लगायो ऐं गलनि मुबारकनि खे चुमनि पिया। चपन ते चुमियूं ॾींदे वरी हुसैन साईं जे चेहरे ॾे निगाह कयो त अखियुनि मां लड़क जारी हा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था पुट हुसैन ची नाना। फरमाए पुट तुंहिंजे अखियुनि में पाणी आ। ची नाना खैर आ। जे पुट तुंहिंजे अखियुनि में पाणी आ, खैर कीअं? जे बस नाना ईअं ॾुख मो पाणी वही आयो आ। पाण करीमन फरमाए पुट तोखे कंहिं ॾुखायो आ, कंहिं तोखे रोवारियो आ? रोई चवे थो नाना बस तो नाने जो मूंखे सदमो ॾुख पहुतो आ। नबी से फरमाए पुट कहिड़ो ॾुख ॾिनो थमाई, कहिड़ो सदमो ॾिनो थमाई? जे बस नाना तुंहिंजो ॾुख आ। फरमाए कहिड़ो ॾुख आ? जे नाना अॼु मूंखे ख़बर पइजी वई त हसन तोखे प्यारो आ, मां प्यारो न आहियां। ओ नाना हसन साईं तोखे प्यारो आ, मां न आहियां। फरमाए पुट कीअं सम्झई? कि नाना जेकॾहिं मां तोखे प्यारो हुजां हा अते हसन खे हरणी जो बच्चो वठी ॾिनो, मूंखे बि वठी ॾियो हा न। फरमाए पुट वे त तोखे बि घुराए था ॾियूं। चओ न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह ढरी आ तव्हांजी। अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया उनखे विहारियो। साईं फरमाइनि त मां दिलि में सोचां पियो त काॾो हरणी जो बच्चो आणे ॾियांसि। जॾहिं वरी शिकारी अचे शिकार करे खणी अचे त ॾियांसि, पर हाली विहारनि पिया। तो असां बि पंहिंजनि ॿारनि खे दिलजाऊं ॾेई विहारींदा। ॿारनि जा अंगल हिननि शहज़ादनि जो बि अंगल, मदीने जे मीर जा परवानो, पाक नबी जा दीवानो। हुसैन साईं चुप करे वेठो, झट न गुज़री। वरी चई नाना देर थी वई आ, जल्दी करना। फरमाए पुट वे त तोखे घुराए था ॾियूं। वरी झट न गुज़री। हुसैन से रोवण शुरू कयो। नाना देर थी वई आ, देर थी वई आ, जल्दी करना। कुर्बान वञा। जॾहिं हुसैन खे गमगीन मुंहिंजे सोणे नबी ॾिठो, अखियुनि मां लुड़क ॾिठई। संजन मथे तके चवनि था अर्श वारा अल्लाह काॾो मां हिन खे हरणी जो बच्चो आणे ॾियां। रब महिरबानी कर, महिरबानी कर, पंहिंजी करम नवाज़ी कर। हुसैन रोए थो, जंहिंजो रोअण नाने को बर्दाश्त नथो थिए। अञा साईं चेहरो मुबारक हेठ न कयो। झंग मां हीअं जो ॾिसनि हरणी जो बच्चो, हरणी पंहिंजे चंबन में खयूं थिए थी। नबी साईं जी ख़िदमत में अची पहुती। हुजूर साईं जी भर में अची रखई कि भला ही कबूल पवे, साईं मां पंहिंजो बच्चो खणी आई आहियां। पाक नबी इमामुल अंबिया हुसैन खे ॾिनो। हुसैन रोअण बस कई। मुंहिंजो सुहिणो नबी हरणी सां ॻाल्हाए पियो। सहाबा इहो मंतर ॾिसनि पिया, पर सहाबा ॿोली जानवर जी न पिया सम्झनि। मुंहिंजो साईं मुर्गे हो ॾिसी हुजूर खे ॾिसे। नबी साईं खे सहाबा फरमाया या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदाक अबी व उम्मी। सोहणा असांजो अबो अम्मा तव्हांजे क़दमनि तां घोर वञो। साईं
साईं छा माजरा है गाल समझ में नथी अचे हरणी अले छा तवा सा गालायो तहां छा पिया गालायो नबी साईं फरमाए बचड़ो कुर्बान वञा ए हसन हुसैन चढ़ो मुखे प्यारा नथो मुझे अली के प्यारा ना हिन मुझी न्याणी फातिमा के प्यारा नथो एतरो हे मुझे रब के भी डाडा प्यारा हिन हरणी चवे पे मुझा साईं मां जंग में हम कल एकड़ो नौजवान मुझो बच्चो शिकारी शिकार करे खणी वियो मां उन गणती में बच्चे के गोलींदी भी वता छो त बच्चा पी मां के डाडा प्यारा हुंदा आहिन साईं नी परेशानी में गणती में जंग में घुमंदी भी वता अज ओच तो गैबी आवाज आयो हरणी जल्दी कर देर न कर बिठे मोहम्मद अरबी जो प्यारो बच्चो हुसैन रोए तो जंजो रोवण नाने मोहम्मद को बर्दाश्त न तो थे जल्दी कर पंजो बियो बच्चो भी खणी करे हुजूर जी दरबार में पहुंचाया साईं जे करे मां खणी आया मुझो बच्चो कबूल पवे मदीने जे मीर जा दीवानो जिन पाक मोहम्मद करीम जे बचड़न सा रब के भी प्यारा असा केर थींदा किताबन में अचे तो पियो इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया जीनतुल अंबिया सवा लख नबियन के ताज नबी जा परवानो एकड़े भेरे अम्मा फातिमा ज़हरा दे बई शहजादा आया थी अम्मा फरमाए जी बचड़ो जी बच्चो शा मसलो आ ओ मुझी अम्मा गाल या है तो सुभाणे ईद जो दिया हर के नवा कपड़ा हुंदा ओ अम्मा जल्दी कर असा जे कपड़न जो भी इंतजाम कर अम्मा जी जल फातिमा थी फरमाए बाबा मां काडो वठी अचां तुझी मुझी अम्मा हुजे तो चवे तो बाबा अबे का वनी घुर नाने का घुर डाडे का घुर चाचन मामन को वनी घुर मां औरत जात काडो आणिया अम्मा जी जल फातिमा थी फरमाए बचड़ो फरमाए जी नाना जी अम्मा चे बचड़ो तवा के पैदा कह क्यों त बिनिन चो अम्मा अल्लाह पैदा क्यों आहे पुत्र खाराइंदो केर थव पियारींदो केर थो ची अल्लाह खाराइंदो पियारींदो आहे बचड़ो पो कपड़ा भी उन अर्श वारे रब को घरो बिनी शाहजादन जा हथड़ा मथे थी विया अर्श वारा अल्लाह असा के ईद जा नवा कपड़ा खपन चओ न सुभान अल्लाह अल्लाह असा के ईद जा नवा कपड़ा खपन बिनिन जे अखिन में मोतिन जे कतरन वांगुर पानी पे वहे एतरे ते दरवाजो खड़की वियो हसन फरमाए तो अम्मा मां वना हुसैन चवे तो मां वना बई जो शहजादा निकता इए जो दिसन तो सुभान अल्लाह एकड़ो नौजवान हसीन जमील शक्ल में इंसान की सूरत में बीठो आ ई बग वगा कपड़न जा झलियूं बीठो आ एकड़ो हसन से के दिनई तो बियो हुसैन के सुभान अल्लाह धरिया मौलाना ज़ियाउर रहमान फारूकी पंहिंजे खुतबात में इहो वाक़ियो आंदो आहे चओ न सुभान अल्लाह दुनिया मञे न मञे असांजे आलमन इन्हनि जो तारीख़ दान आलिम हा जिन इन्हनि जो शान बयान कयो आहे क़यामत ते जो असां भी कंदा रहंदा अम्मा दे खणी आहे अम्मा हे कपड़ा ले केर ॾेई वियो आहे अम्मा जी जल फातिमा तके तके चयो पुट हलो त तव्हां जे नाने मोहम्मद खे ॾेखारियो चओ न सुभान अल्लाह इतरे ते हसन से भी हलियो तो हुसैन भी हलियो बई शहजादा हलन था पिया कुर्बान वञा अम्मा जी जल फातिमा तो ज़हरा वट तो ज़हरा विच में हेडो हसन साईं हेडो हुसैन आ हुजूर साईं जी दरबार आलिया में पहुता त साईं ॾिसी मुरकिन पिया फरमाए फातिमा की आईया अम्मा थी चवे बाबा हे शहजादा वठी आया हसन से फरमाए तो नाना हे कपड़न जो वगो अले केर मुखे ॾेई वियो हुसैन चवे तो नाना मुखे भी ॾेई वियो संजन मुर्की फरमाए ॾिसी करे फरमाए त पुत्र हे मामूली कपड़ा ना है जन्नत मो आया मिठड़े रब मोकलिया आहिनि ओ कलमे वारो ऐ मदीने के मीर मुर्कदे फरमायो फातिमा हे छड़ो तोखे प्यारा ना हिन मुखे प्यारा ना हिन मुझे अली के एतरो प्यारा ना हिन मुझे रब के भी है प्यारा हिन जो इनन सा प्यार कंदो मुझो रब भी इनन सा प्यार नारे तकबीर शान अहल बैत शान हसनैन इनन पंजो जानियो कुर्बान कयो नाने मोहम्मद जे दीन जे मथो पाक नबी इमामुल अंबिया जे बच्चन की शावा खान कया इमामुल अंबिया पंजी न्याणी जे दरवाजे वटों गुजरिया पे वञन सोनो हुसैन रोए पियो रोइण जो आवाज नबी से जे कन थी पहुतो साईं दिल झले न सजा बारो हकल दई फरमाए त या फातिमा अलम तालमी अन्नबका हुयोजीनी ओ मोजी न्याणी फातिमा तोखे खबर ना है हुसैन बेचैन थी विंदो आ तुझे अबे मोहम्मद जी निंड खत्म थी विंदी आ बचड़ा मुझे बच्चे हुसैन के न रोवारींदी कर
ओ अदा खुदा जो कसम सां त हसन हुसैन जा त नौकर पर जे दग ते हलण वारन जा भी नौकर हो तू हकीकी हुसैन वारो दग वठ सा तुझे पोयों जिंदगी गुजारण था घुरऊं जुबानी हैदरी नथी अली जो नारो जुबानी अली अली करण वारो नथी अली वारा कम भी कर अली निमाजी हो तोखे भी नमाज पढ़नी पौंदी अली हाजी हो अली कुरान जो हाफिज ते कारी आलिम हो अली दाढ़ी वारो अली पटके वारो हो अब तारीख जा किताब त पढ़ अली सिंह के दाढ़ी मुबारक एडी वडी ही जो सीनो मुबारक लिखल हुंदो हो काफर इसी दल जी कई पौंदा हा अली थो चो अली बहादुर हो चो न सुभान अल्लाह खुदा जो कसम पटको मुबारक अली जे मथे ते पर पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो अली जी मां शाज़मत बयान क्या जो अली कुरान जो हाफिज ऐं कारी त बच्चा भी कुरान जा हाफिज ऐं कारी अज वायदो कर त मां सोहणे अली जो सच्चो गुलाम थींदुम सच्चो मुरीद सच्चो नौकर थींदुम जेके सच्चा नौकर थियन उहे बई हथ खणी ऐलान करन ता त मां पक समझा त सोहणे अली जा दीवाना थी जिंदगी तकबीर शाने सहाबा शाने अली मुर्तजा खुदा जो कसम सच्चन जी सुञाण कयो सच्चन आशिकन के सुञाणो अली जे आशिकन के सुञाणो असा चौंदा हूं अली जो नालो वठ अली जो नालो वठ पाक थी वठ वजू असा वठ छो त अली पाक आ त जो नालो भी नथा ॻाल्हायो ए अली जो आशिक सजाइण वारो भंग चरस नशे जे पोयां ऐं मुझे मुर्शिद अली फरमायो जड़ी जगह ते नशे वारी शय हारी वने पाक अली फरमाए तो तो गाह जमे मां गाह भी पंजे घोड़े के न खाराई जो जी अली पाक आ तो अली जी सवारी भी पाक चौन सुभान अल्लाह इनन पाकन जी तारीफ क्या तो वुजू असा वेठो हां कुरान हथ में आ खुदा जो कसम इनन पाक नबी जे सहाबा जी तारीफ भी कुरान में लिखी पई थी सवारिन जो जिक्र भी कुरान में थी वल आदियाति ज़बहन फल मूरियाति कदहन फल मुगीराति सुबहन फअसरन बिही नकन फवसतन बिही जमा ओ मदीने जे मीर जा दीवानो पाक अली जा परवानो खुदा जो कसम सां उन हैदर जा किए न मुरीद थियो जंहिंजे सीने में कुरान साहब फरमाते हिकड़े भेरे मदीने जो मीर इमामुल अंबिया ये रस्ते सां अचन पिया साईं जे कुलन मुबारकन ते इमाम हसन हुसैन सवार हा मां मञा तो तुझो मुंहिंजो पुट लैंड क्रूज़र ते जहाज ते चढ़े पर मां पूरी दुनिया जो सवारियूं मिठे मोहम्मद जे कुलन तो घोरे छलिया एकड़े कुल्ले ते हसन से वेठो बे कुल्ले ते हुसैन से वेठो हो हसन से नाने दे तके चवे थो नाना सवारी त भजंदी आ तमा भजो नथा पाण करीमन फरमाइता बचड़ो जे सवारी भजंदी आ त नानो मोहम्मद भी भजंदो संजन कड़ी आस्ते पे हलन कड़ी तकड़ा पे हलन पर बिरन के खिलाइंदा मुरकाइंदा पे हलन वरी हुसैन तो चवे नाना सवारी के मुहार होंदी आ तवा के त मुहार त काने पाण फरमाइता बचड़ो जे नाने के मुहार कोने त नाने जा वार मुबारक हाजिर थव जेके नाने मोहम्मद करीम जे वारन के मुहार करे पकड़े हलन ये केडा न शान वारा है केडा न मर्तबे वारा है केडा न मकाम वारा है ओ बबरलो जा मुसलमानो गुलबहार खान मस्तोई के जलसे में अचण वारो मिठे मोहम्मद अरबी जे बचड़न सा प्यार कयो जेके मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम के डाढा प्यारा हा असा के भी जो प्यारा हन जिन करबला जे मैदान में जो वाह जो मल्हायो क्योंकि मौजू है शाने अहल बैत इन्हीं जे करे मां उनवान पे हला थो गाल वणे थी या न मां जे जलसे में वींदो हां न असल मुजी तबियत भी आहे जते इनन जवानन जी तारीफ वाखान न कंदो हां को पाण के पाण चोंदो हां अजायो सफर कई अजायो पंध कई वञाई रहा त भलो अज मुजो सांघण में दोस्तन मिनथू कयो वडो जलसो हो पर मां चुम न अग में मौलाना गुलाम कादिर जो हुक्म ओडे मां नहीं वो भी डी जो जलसो जने 12 बजे है न यार भी रात के 12 बजे बहरहाल तवज्जो को मां दिल्ली दुआ करन आयो आ त अल्लाह हैदर जो मुरीद करे जे करबला जे मैदान में हैदर जे बचड़े वाह